अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां फौजिया नासी। हिन वक़्त जी हेडलाइन। FATF जी वाइट लिस्ट में पाकिस्तान जी वापसी जी राह हमवार थियण ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां क़ौम खे वाधायूं। वज़ीर आज़म चयो आहे त आर्मी चीफ जे क़ाइमु कयल कोर सेल उन कामयाबीअ में अहम किरदारु अदा कयो आहे। अक्टूबर में FATF टीम जे दौरे खां पोइ पाकिस्तान जो नालो ग्रे लिस्ट मां निकिरी वेंदो। टीम पाकिस्तान खे मुबारकूं हुजनि जंहिं पाकिस्तान लाइ कामयाब काविश कई। वज़ीर आज़म बिलावल भुट्टो खे बि मुबारकूं ॾींदे चयो आहे त बिलावल भुट्टो जी क़यादत में टीम खे ही अहम कामयाबी मिली। ग्रे लिस्ट मां पाकिस्तान जो निकिरणु सुठो सौण आहे। उन सां पाकिस्तान खे वधीक कामयाबियूं मिलंदियूं। साॻिए जज़्बे सां मुल्की मईशत जी बहालीअ जो बि कमु जारी आहे। क़ौम खे मायूसी ऐं माशी अबतरीअ मां कढी तामीर, तरक़ी ऐं ख़ुशहालीअ तरफ़ आंदो वेंदो। Decided by consensus that Pakistan has addressed all technical benchmarks and has completed all requirements of both action plans, that of 2018 and that of 2021. This is an effort for the state of Pakistan. Governments will come and go, but Pakistan's consensus and Pakistan's efforts on this, I hope, will continue in stride. खुशी आहे त FATF पाकिस्तान खे आजो करे छॾियो। अञा ग्रे लिस्ट मां निकिरण जो अमल शुरू थियो आहे। जश्न मल्हाइण वक़्त खां अॻु हूंदो। FATF पाकिस्तान जी शर्त पूरा करण वारनि कोशिशुनि खे तस्लीम कयो। परॾेही मामलनि जी ममलकती वज़ीर हिना रबानी खर चयो आहे त उमीद आहे त अक्टूबर ताईं ग्रे लिस्ट मां निकिरण वारो अमल मुकमल थी वेंदो। ग्रे लिस्ट मां निकिरण सां पाकिस्तान जूं माशी हालतूं बहितर थींदियूं। जश्न मल्हाइण वक़्त खां अॻु हूंदो। अञा बि कमु करण जी ज़रूरत आहे। ही सफ़र जी सुञाणी न पर शुरूआत आहे। महिनत जारी रखणी पवंदी। पाकिस्तान दहशतगर्दनि जी माली मदद ऐं मनी लॉन्ड्रिंग रोकण लाइ असराइता क़दम खयां। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो आहे त पाकिस्तान तरफ़ां एक्शन प्लान जी तकमील वॾी कामयाबी आहे। ISPR पारां जारी कयल ट्वीट मूजिबि जनरल कमर जावेद बाजवा चयो आहे त एक्शन प्लान ते अमल सां पाकिस्तान जी वाइट लिस्ट जी राह हमवार थी आहे। GHQ में क़ाइमु कोर सेल ऐं क़ौमी कोशिशुनि सां इहो मुमकिन थियो। सिविल ऐं मिलिट्री टीम एक्शन प्लान ते मज़बूती थी अमल यकीन बणायो। कोर सेल जी कोशिशुनि सां पाकिस्तान जो कंधु मथे थियो। कराची जी अदालत आमिर लियाकत जे पोस्टमार्टम जो हुकुम ॾेई छॾियो। कराची जी जुडिशियल मैजिस्ट्रेट ओभर जी अदालत आमिर लियाकत जी पोस्टमार्टम बाबति दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे अदालत आमिर लियाकत जे पोस्टमार्टम जो हुकुम जारी करे छॾियो। दरख़्वास्त गुज़ार मूजिबि आमिर लियाकत अवामी शख़्सियत हुयो। संदसि पुरस्रार मौत मशकूक आहे। उन लाइ संदसि पोस्टमार्टम जो हुकुम ॾिनो वञे। अदालत दरख़्वास्त ॿुधणी लाइ मंज़ूर कंदे आमिर लियाकत जो पोस्टमार्टम करण जो हुकुम जारी करे छॾियो। सिंध खां पोइ पंजाब में बि राति 9 वॻे खां पोइ मार्केटूं बंदि कयूं। सिंध खां पोइ पंजाब में बिजली जी बचत वारी प्लान ते अमल करण जो फ़ैसिलो कयो वियो। पंजाब हुकूमत वापारी तंज़ीमुनि ऐं चैम्बर सां सलाह मशवरा करे वरिता। ईंदड़ हफ़्ते खां पंजाब में बिजली बचत प्लान ते अमल कराइण जो फ़ैसिलो कयो वियो। राति 9 वॻे मार्केटूं बंदि वारियुनि पाबंदियुनि 2 महीननि लाइ लागू रहंदियूं।
रेस्टोरेंट्स भी जल्द बंद करण जी तजवीज़ ते गौर जारी है। लाहौर चैंबर के सदर नोमान कबीर चयो आहे त क़ौमी मुफ़ाद वारनि फ़ैसिलनि में हू हुकूमत सां गॾु आहिनि। बचत प्लान ते अमल सां बिजली ऐं पेट्रोल जी क़ीमत बचत थींदी। सेंट्रल परचेसिंग पावर एजेंसी बिजली की कीमत में वाध की दरख्वास्त करे छड़ी। नेपरा मूजिब CPPO बिजली की कीमत में ₹7.96 फी यूनिट वाध की दरख्वास्त ॾिनी आहे, जेका मई जी माहवार फ्यूल एडजस्टमेंट की मद में दाख़िल कई वई आहे। नेपरा मूजिब दरख्वास्त ॿुधणी 27 जून ते थींदी। दरख्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त मई में फर्निस ऑयल सां 8.80% बिजली पैदा कई वई ऐं फर्निस ऑयल मां ₹33.67 फी यूनिट बिजली पैदा थी। उत्तर वज़ीरिस्तान में फ़ौज सां वेढ़ दौरान पाक फ़ौज जो जवान शहीद। एक दहशतगर्द मारिजी वियो। मीरा शाह वारे इलाके में दहशतगर्दनि ऐं फ़ोर्सिस में मुक़ाबलो। ISPR मूजिब दहशतगर्दनि सां वेढ़ दौरान पाक फ़ौज जो नायक ज़ाहिद मोहम्मद शहादत माणे फायरिंग जी ॾेवठ में एक दहशतगर्द मारिजी वियो। मारिजी वियल दहशतगर्द जी सुञाणप ज़ियाउल्लाह जे नाले सां थी। कराची के मुख्तलिफ़ इलाक़नि में हल्के मींहं खां पोइ मौसम खुशगवार थी वई। सदर II चंडीगढ़ रोड ओल्ड सिटी एरिया समेत ॿियनि इलाक़नि में हल्के मींहं खां पोइ गर्मी जो ज़ोर टुटी वियो। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची में 3 ॾींहनि दौरान वक़फ़े सां हल्की बरसात थी सघे थी। घोटकी, करमपुर, रुस्तम, रेती ऐं ॿियनि शहरनि में बि बरसात खां पोइ मौसम खुशगवार थी वई। वफ़ाक़ी हुकूमत अक़लियतुनि जे तहफ़्फ़ुज़ लाइ ख़ुसूसी टास्क फोर्स जोड़े छॾी। टास्क फोर्स जो सरबराह अक़लियती MNA रमेश कुमार हूंदो। रमेश कुमार जो चवणु आहे त अक़लियत जे हक़नि जे तहफ़्फ़ुज़ लाइ हू ॾींहुं तारीख़ी अहमियत वारो आहे। ज़रियनि मूजिब MNA रमेश कुमार जो उहिदो वफ़ाक़ी वज़ीर जे बराबरि हूंदो। सखर के कच्चे वाले इलाके में मेहर ऐं जतोई बिरादरी के 2 धुरनि में झेड़ो, 2 ॼणा क़तल। ज़मीन के तकरार तां थियल झेड़े में यासीन मेहर ऐं इस्लाम जतोई मारिजी विया। फायरिंग में 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो। मारिजी वियलनि जा मढ़ वाक़े वारे हंधि पयल। इलाके में छिकताण वारी सूरतहाल पैदा थी वई। आलमी मार्केट में तेल के अघन में 6% घटाई रिकॉर्ड। ब्रियंट ऑयल जो अघ $6 फी बैरियल घटजण बाद $113 जो थी वियो। अमेरिकी कच्चे तेल के अघ में $8 फी बैरियल घटाई खां पोइ $110 खां भी हेठि अची वई। रूस फ्रांस के गैस की सप्लाई बंद करे छड़ी। परॾेही ख़बरूं एजेंसी मूजिब इटली ऐं स्लोवाकिया के गैस की सप्लाई अध कई वई आहे। रूस जो चवणु आहे त नॉर्ड स्ट्रीम पाइपलाइन में ख़राबी अची वई आहे। उन खे ठीक करण वारो सामान ओलह जे पाबंदी सबब कैनेडा में फाथल आहे। जर्मनी ऐं इटली गैस की बंदिश के सियासी हथियार करार ॾेई छॾियो।